इंगोर जाखो ख़बर शामिल कंदासीं त सिंधु दरिया मथां 6 नवां केनाल कढण ख़िलाफ़ जीअं सिंध क़ौमी महाज़ पारां सखर खां कराची लाइ निकितल पैदल मार्च हिंगोर जा पहुची वियो, जिते जिस्कम कारकुननि पारां काफ़िले जी शानदार आजियां कई वई। रात काफ़िलो रसूलाबाद तरसण बैदि सुभाणे मंज़िल तरफ़ रवानो थींदो। हिंगोरजा में कारकुननि खे ख़िताब कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे जीअं सिंध क़ौमी मख़ाद आरएसर जे चेयरमैन असलम ख़ैरपुरवी चयो त 23 फ़रवरी कराची प्रेस क्लब आॾो लखे सिंधी गॾु थी केनाल खे रद्द कंदा, जीअं उॿावड़ो में गॾु थी कालाबाग डैम खे रद्द कयो वियो हो, पर प्रोजेक्ट ख़तम थी वियो। ईअं कराची में गॾु थी केनालनि खे रद्द कंदासीं। बांग्लादेश जे नौजवान रोडनि ते निकिरी आया ऐं मुल्क फतह करे ॾेखारियो। असांखे पंहिंजे दरिया ज़मीन जे वलार जे मालिकी करणी पवंदी। हुन चयो त केनाल कढण ख़िलाफ़ जीअं सिंध क़ौमी महाद सखर खां कराची तरफ़ पैदल मार्च करे रही आहे। 23 फरवरी ते लखे सिंधी कराची में गॾु थी सिंधु मथां केनाल अॾण खे रद्द कंदे सिंधु मथां केनाल ठाहे सिंध खे बंजर बनाए पियो वञे। सिंध दुश्मन रिथाऊं कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। सिंध जे हक़ लाइ हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं। सिंधु दरिया ते 6 केनाल कढण सिंधी क़ौम सां वेसाघाती आहे। पंजाब जे रेगिस्तान खे आबाद करण लाइ सिंधु मथां धाड़ो हयो पियो वञे। चोलिस्तान केनाल कढण ऐं सिंधियुनि जी दिलि कढण जे बराबरि आहे।